पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे सुहिणे सुहिणे यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। तव्हां ॾिठो त हाणे जेको सिकू अहद कयो आहे पंहिंजे पीउ भाउ सां, त मां पंहिंजे कातिल भाउ जे कातिल खे अगरि पाण जे हथनि सां नथो मारे सघां त पोइ उन खे सज़ा ज़रूरु ॾियाए सघां थो। मां इहो करे रहंदुसि, घटि न कंदुसि। जंहिंमें उनजे पीउ मां उन खे रोके रहिया आहिनि, सम्झाए रहिया आहिनि, लेकिन हू पंहिंजी ज़िद ते अड़ियल आहे। ऐं तव्हां ॾिठो त रुंडो जेको आहे कीअं जाबरे खे फसाइण जे लाइ अञा उन खे वधीक गेमनि में हथीको करण जे लाइ उन खे पंहिंजे ताबे करण जे लाइ उबतियूं सुबतियूं पटियूं पढ़ाए रहियो आहे। ओड़ा तव्हां ॾिठो त सावल बि जिदोजहद में लॻो पियो आहे त इन क़ासिम खे कीअं मां पकड़ियां, इहो हाणे किथे हूंदो किथे न हूंदो। उन पंहिंजो पूरो अंदाज़ो आयो आहे त फलाणो उन खे खणी वियो आहे त इहो फलाणे जे इहो त अॻिते हूंदो। ऐं ओॾां हाणे जेको आहे सावल कंहिं न कंहिं तरीक़े सां पेश क़दमी कंदो ऐं उन खे पकिड़े करे चाकर खान जा यूं फिटा करण जे लाइ पूरी कोशिशि कंदो। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।